रहबर तुझे मार्ग ते नजरन के झुकाए हलिया सी जा मिट्टी तुझे मार्ग जी सा माथे लाए हलिया सी अज ताके इं चवन हिन सिंध के सिंधु देश न चओ अति दीवाना हिन धरती जा दस्तूर बनाए हलिया सी। मोहतरम साईं मुनीर हैदर शाह साहब, डॉक्टर नियाज कलानी साहब, मोहतरम आसिफ बालाजी साहब, आकाश मल्ला साहब, फकीर इमदाद अली साहब ऐं ॿिया मुंहिंजा मरकज़ी उहिदेदार जीएमएस काउंसिल जा मेंबर, मुंहिंजूं प्यारियूं भेनरूं, साहबी भाइरूं ऐं साईं जीएमएस जे हिन अंगण ते गॾु थियल रहबर सिंध साईं जीएमएस जा पोइ लॻो जीए सिंधु देश जीए साईं जीएमएस। दोस्तो, साईं जीएम सैयद जॾहिं उत्तर सिंध जे दौरे ते निकितो त ईअं ई पहिरियों थी जीअं अॼु पई थिए हिते, त साईं नाराज़ थी वियो, चई आऊं तकरीर न कंदुसि। त नौजवान वञी चाचे हफीज़ कुरैशी खे चिंबड़िया, चई साईं साईं खे राज़ी कयो, इनकलाब जे लाइ शहर त थींदा, जंग त करणी पवंदी। ख़बर अथव साईं छा वराणियो, चई हिकिड़ी गोली बि न हलंदी बशर्ते के सिंधी कौम आज़ादी घुरी त ॾिसे न। मूंखे सख़्तु अफ़सोस थो थिए त साईं जीएम सैयद अमन जो ऐं अदम तशद्दुद जो प्रचारक हुयो। सिंध जे हिन पाक सरज़मीन ते साईं हालात हूंदा हुआ, उन खां पोइ बि जेके वर्तियूं थियूं, कॾहिं बि हवाई फायरिंग वग़ैरह न थींदी आहे। ऐं हीउ जेको रुझान थिए पियो, असांखे सभिनी दोस्तनि जे लाइ एतिराम आहे। हथियार हर कंहिं वटि आहिनि, पर ही फायरिंग वारो सिलसिलो मुनासिब न आहे। ख़बर न आहे त सन जी धरती ते अहिड़े क़िस्म जा फायर करण, या त दोस्तनि खे पैसा घणा आहिनि, बारूद घणो आहे, पर मां जीअं सिंध क़ौमी महाज जे कारकुननि खे अॼु साईं जे दरगाह जे साम्हूं बीहंदे पंहिंजे पार्टी चेयरमैन जी हैसियत सां सभिनी कारकुननि खे सख़्तीअ सां इहा हिदायत थो कयां त असांजो को बि कारकुन हवाई फेर न करे। ऐं आईंद आऊं साईं जलाल महमूद शाह साहब जन सां या सैयद फैमिली सां ॻाल्हाईंदुसि। मूंखे इजाज़त न आहे, सन जी धरती आहे, न त हिते केरु फेर करण जी कंहिंखे ज़रूरत न आहे। असां हिन धरती, असां पंहिंजे रहबर सां चवंदा आहिनि, मां खे अलाए शो अॼु
असांजे शदादकोट जो रैस बानो खान हूंदो, उनजो मिसाल मां 2-3 दफ़ा ॾिनो पिया, पर अॼु चवण ते दिलि हरू भरू बि थिए थी। उहो चवंदो बाबा जॾहिं वेड़ जो वक़्तु हुजे, जंग जॾहिं मुसलत थी वञे, जेको न विड़े उहो लॻोर आहे। पर वेड़ जो वक़्तु न हुजे वञी जेको पुॾ करे विड़े थो उहो बि लॻोर आहे। असीं जी ही धरती हवाई सैर कयो था, इहे मुनासिब न आहिनि। सैर कयो वञी निशाने ते कयो, टारगेट ते कयो वञी, सिको वञी। बराबर थकावट जो जेको आवाज़ आहे उहो परे ताईं ॿुधण में अचे थो, पर अॼुकल्ह थकाव करे माण्हू पाण ॾांहुं माण्हुनि खे मुतवजो था कराइनि। पर आउं वॾी दावा सां चवां थो त साईं GM साहिब जो फिक्र इन्हनि बमनि बारूदनि तौबुनि खां करोड़ दफ़ा वधीक ताक़तवर आहे। मां पंहिंजनि साथियुनि खे छो त साईं GM साहिब पाण चई वियो आहे त ठठ ठांगर दबदबो बदमाणगी क़ौमी कारकुननि खे नथी सुहे। असां त अहिड़ा गहरा खूह हुजूं जो जेका शइ अंदर में अचे त ईअं सांदिजी वञे। छो त तारीख़ सिंधी क़ौम जे मथां तमामु वॾी ज़िम्मेवारी विधी आहे ऐं मूंखे शुक्र आहे, मूंखे ख़ुशी आहे त रहबर सिंध साईं GM साहिब जेका ज़िम्मेवारी अव्हां जे कुल्हनि ते विधी, अॼु उहा ज़िम्मेवारी निभाइण जे अव्हां लाइक़ थिया हो। अॼु उहा सोच, उहा सम्झ, उहा क़ौमी गैरत, उहो आज़ादी जो जज़्बो अॼु तव्हांजे दिलनि दिमाग़नि ते छांइजी वियो आहे। इहा असांजे लाइ तमामु वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। अॼु हीअ असां सभु क़ौमी कारकुन पंहिंजे रहबर साईं GM सैयद खे 108 सालगिरह ते अची गॾु थियूं। साईं GM साहिब सां वचन निभाइण लाइ, साईं GM साहिब जे फिक्र खे अमली रूप पाराइण जे लाइ ऐं साईं GM साहिब जे जदोजहद ते अमली जदोजहद करण जे लाइ अॼु हिते वचन ऐं वाइदा कंदासीं। छाकाणि त मुंहिंजे रहबर साईं GM साहिब जॾहिं सिंध जी सियासत में पहिरियां कदम रखिया त अमली तरह ते सिंध वाइड़प जो, वेगाड़प जो शिकार हुई। सिंध जे माण्हुनि खां सिंध विसरी चुकी, सिंध जे माण्हुनि खां शऊर ख़तम थी चुको। हा, जेतोणीक उन वक़्तु कुझु इलाइक़नि या ज़िलनि में इहे नारा ज़रूर लॻा हुया त वतन या कफन, आज़ादी या मौत। इन्ही नारे जे ख़ालिक जेके सिंध वॾे एतिराम सां यादि कंदी आहे, उन्ही जो फर्ज़न पीर पागारो
ॾाढो ई गुज़ारे वियो आहे। उन जी यादि करण खां अॻु में आउं पंहिंजनि साथियुनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त 2 मिंटनि जी ख़ामोशी अख़्तियार मुझा दोस्तों, तो उन्हीं दौर में भी कुछ ज़िलनि में वतन या कफन, आज़ादी या मौत जा नारा ज़रूर लगा, जदोजहदूं थियूं, पर सॼी सिंध उन्हीं वक़्त बि क़ौमी मामलनि खां, क़ौमी मसइलनि खां लातालिक़ ऐं वेगाणप जो शिकार हुई ऐं साईं जीएन सैयद पंहिंजे अमली सियासत जी शुरूआत उन वक़्तु ख़िलाफ़त तहरीक जेका अंग्रेज़ साम्राज्य जे ख़िलाफ़ जदोजहद कई हूंदी कंदी पंहिंजी सियासत जी शुरूआत मुंहिंजे रहबर साईं जीएन सैयद उन्हीअ खां कई। समाजी ख़िदमतूं, ॻोठाणी तरक़ियूं ऐं सिलाई कमनि मां जॾहिं साईं जीएन सैयद इहो महसूस कयो त सिंध ग़ुलाम आहे, ऐं इन ग़ुलामी जे एहसास मुंहिंजे रहबर साईं जीएन सैयद खे वधीक मुतहरिक कयो ऐं साईं जीएन सैयद उन्हीअ खां बाद बम्बईअ खां सिंध जी आज़ादी जे लाइ जाखोड़ कई, जदोजहद कई ऐं साईं जीएन सैयद वॾी कामयाबी माणी ऐं साईं जीएन सैयद मुस्लिम लीग में शामिल थियो, छाकाणि त उन वक़्तु मुनाफ़िक़त, ताक़ुत परस्ती ऐं ॿियनि ॻाल्हियुनि साईं खे मजबूर कयो त आउं सिंध जी ख़िदमत जे लाइ, सिंध जे ख़ुशहाली जे लाइ पंहिंजो पाण पतोड़ियां ऐं साईं जीएन सैयद असेंबली में 1940 जी करारदाद खे पास कराइण जे लाइ मुतहरिक किरदार अदा कयो, जंहिं करारदाद में सिंध आज़ाद ऐं ख़ुदमुख्तियार हैसियत में शामिल थी। असां को सूबो या कंहिंजो इलाइक़ो न हुआसीं, पर सिंध आज़ाद ऐं ख़ुदमुख्तियार हैसियत में 40 जे करारदाद तहत हिक मुआहिदे तहत शामिल थी ऐं फितरती जॾहिं मुंहिंजे रहबर साईं जीएन सैयद महसूस कयो त मुस्लिम लीग जे माण्हुनि ऐं अंग्रेज साम्राज्य जे चालबाज़नि, शरारतनि ऐं बदनीयती जे करे साईं जीएन सैयद पाकिस्तान ठहण खां
असी मुस्लिम लीग को जुदा थी वो मुझो रहबर साईं जीएम साहिब सिंध की खुशहाली के लिए सिंधी कौम के तरक्की के लिए सिंध के भलाई के लिए जदोजहदूं कयूं हर सिंध दुश्मन मंसूबन के ललकारियो उनके लिए भेड़ जॾहिं सिंध जे मथो मड़ियो वियो तॾहिं बि मुंहिंजो रहबर साईं जीएम सैयद वनीरनि खे ख़तम कराइण जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो। ऐं पाकिस्तान ठहण खां पोइ जंहिं बेरहमी सां सिंध जे वकीलनि जी फुरमार कई वई, सिंध सां ज़ुल्म कयो वियो, कूड़नि क्लेमनि पंजाबी ऐं महाजर मुस्तक़िल मुफ़ाद खे हथी ॾियण जे लाइ जेके राता सिंध खे हणिया विया, जिन जे ख़िलाफ़ मुंहिंजो रहबर साईं जीएम साहिब कॾहिं जेलनि में, नज़रबंदनि में, तकलीफ़ुनि में विढ़ंदो रहियो। पर जॾहिं 1971 में जनाह वारो पाकिस्तान टुटी वियो ऐं बांग्लादेश कॾहिं वजूद में आयो त उन वक़्तु मुंहिंजे रहबर साईं जीएम सैयद इहो महसूस कयो त हाणे पंजाब जे पिंजोड़ में वधीक फासण जे लाइ या उन्ही जे हिसे थियण जे बदिरां मुंहिंजे रहबर साईं जीएम सैयद 1973 में सिंध यूनिवर्सिटी में हिकिड़ी शाम मल्हाईंदे उते वॾे ऐं वाज़े तौर ते ऐलान कयो आज़ाद सिंधु देश जो त हाणे सिंधी क़ौम हिन पाकिस्तान में रहण जे लाइ पंजाबियुनि सां गॾु तयारु न आहे। जंहिं क़ौम जंहिं मुल्क में असांजे तारीख़ी हैसियत ऐं क़ौमी वजूद खे तस्लीम न कयो वञे। ऐं उन ॾींहं खां वठी रहबर सिंध साईं जीएम सैयद सिंधु देश की आज़ादी के लाइ इल्मी ऐं अमली जदोजहद कंदो रहियो। उन्ही वक़्त खां वठी आख़िरी साह जे हिॾकी ताईं साईं जीएम सैयद सिंधु देश की आज़ादी तो दस्तबरदार न थियो। ऐं साईं जीएम सैयद पंहिंजे तवज्जो जो मर्कज़ सिंध जे नौजवाननि खे, सिंध जे शागिर्दनि खे, सिंध जे हारनि खे, सिंध जे नारनि खे, सिंध जे पोइतनि खे बणायो। हिक दफ़े साईं जीएम सैयद जो दोस्त रैस करीबख्श निज़ामानी साईं सां तमामु वॾो हुजाइतो हूंदो हो। साईं जी महफ़िल में वेठो आफ़ताब परवीन कलाम पे ॻाया त हिकिड़े नौजवान उथी का सिंध जे क़ौमी गीत जी का फरमाइश कई त मथां असांजे रईस ॿी फरमाइश कई। साईं चयो हवाई जेको नौजवान छोकिरो त चवई इहो कलाम ॿुधाए त रेस कावड़जी पियो जी साईं असां तुंहिंजा दोस्त, तुंहिंजा पग मट यार, तूं मुंहिंजे मथां हिकु नंढड़े वापदारे छोकिरे खे थो तरकीअ ॾे त मुंहिंजो साईं जीएम सैयद रोई वेठो।
चई रहियसि मूंखे सिंध जा जागीरदार छॾे विया, पीर छॾे विया, मुला छॾे विया, सैयद छॾे विया, ही वातगारा छोकिरा त आहिनि जिन जे आधार ते सिंधु देश जी आज़ादी जी जंग पियो विया। तूं उन्हनि खे वातगार थो चई? अॼु उहे वातगारा छोकिरा अॼु उहे वातगारा छोकिरा जिन जूं अखियूं ॾाढी थी वयूं आहिनि ऐं कई अहिड़ी नंढा नौजवान नसल जंहिं रस्ते न इश्क जी राह में निकिरूं था बेसम्झ ॿार में बेअख्तियार थी चुमियूं पिया ॾियनि ऐं साईं जीएम सेठ जा नारा पिया हणनि। इन में मुंहिंजो को बि कमाल कोन्हे। इहो कमाल हिन मुंहिंजे रहबर साईं जीएम सैयद जो आहे जो उन जे आज़ादी जे फिक्र ते असां पेर जमायो बीठा आहियूं। त मुंहिंजा भाइरो हिन वक़्तु असां क़ौमी कारकुननि खे इहा ॻाल्हि ज़हन नशीन रखणु खपे त सिंधु देश जी आज़ादी जी राह में टे वॾे में वॾियूं रुकावटूं आहिनि। पहिरियों इस्लाम जी ग़लति तशरीह, ॿियो जमहूरी निज़ाम हुकूमत, ऐं टियों ग़ुलामी हूंदे सोशलिज़म जी प्रचार करणु। इन्हनि सभिनी रुकावटनि खां असांखे बाख़बर रही पंहिंजी हिन जदोजहद जो सफ़र जारी रखणो आहे ऐं असांखे यादि रखणु घुरिजे त मज़हबी फ़र्क़ परस्ती, इंसाफ़ पसंदी, दहशतगर्दी न सिर्फ़ हिन खिते जे लाइ पर पूरी इंसान ज़ात जे लाइ हिकु वॾो ख़तरो ऐं चैलेंज आहे। उन्ही खे वॾी ख़बरदारी ऐं होशियारी सां असांखे मोजणो आहे। मुंहिंजो रहबर साईं जीएम सैयद पंहिंजे हिकु किताब पाकिस्तान हाणे टुटणु घुरिजे में वाज़े ऐं चिटे नमूने सां चई वियो आहे त तशद्दुद जी पॉलिसी असांजे लाइ ख़ुदकशी जे बराबरि आहे। उन्ही करे क़ौमी कारकुननि खे तशद्दुद जी राह खां पासीरो थी हक़ीक़ी जेका राह साईं जीएम सैयद असांखे दसी आहे अदम तशद्दुद वारी, उहा ई राह हक़ीक़ी आहे, सची आहे ऐं सही आहे उहा। छो त ही जेके दोस्त वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कनि था असांखे उहा सभु ख़बर आहे, पर असां चऊं था त सिंध जो इनकलाब अवामी ताक़त के ज़रिए ईंदो, सिंधी क़ौम जे ताक़त के ज़रिए ईंदो। उहा ताक़त सिंधी क़ौम है, उहा ताक़त फिक्र जीएम सैयद आहे, उहा ताक़त मुंहिंजो रहबर आहे।
उहा ताक़त असांखे अपनाइणी पवंदी ऐं उन जो मुज़ाहिरो जीअं सिंध क़ौमी महाज करे चुकी आहे। कल्ह असां वेंदा हुआसीं ॻोठनि में शागिर्द हूंदा हुआसीं, साईं जो फिकर खणी वेंदा हुआसीं, माण्हू लखियूं भितर खणी असांखे जीराईंदा, मां आया त काफ़र के छेणा हणंदा, के भींज हणंदा, के भितर हणंदा। असां वातारे चवंदा हुआसीं बाबा सैयद सिंध कंद घुरनि था क़ौम खां, आहे को अर्जुमंद जो माउ ऐं मुर्शिद खे मञे। माण्हू ॿुधण जे लाइ तयारु न हुआ। और अॼु साईं जीअं साईं जे फिक्र जी फतह थी चुकी आहे, तो अॼु जमात इस्लामी जहिड़ा मुला कटर माण्हू वेठी लतीफ़ जे पिया मल्हाइनि, जीअं सिंध था चवनि, साईं जीअं साईं जी साराह पिया कनि। ऐं इन ताक़त जो मुज़ाहिरो हाणे अव्हांखे करणो पवंदो, छो त हाणे हालतूं तब्दील पयूं थियनि। ही मुल्क जेको गैर फिक्री तौर ते वजूद में आयल आहे, उहो पंहिंजे मंतकी अंजाम ते तेज़ीअ सां वञे पियो। ऐं अॼु पाकिस्तान पूरी दुनिया में अकेलो थी चुको आहे। अॼु पाकिस्तान दहशतगर्दी जी अलामत बणिजी चुको आहे। अॼु पाकिस्तान दहशतगर्दी जो अॾो थी चुको आहे। ऐं पूरी दुनिया खे हिन लाइ परेशान ताईं जीएम सैयद जी स्टेट ताऊं हिन तारीख़ी इज्तिमा जे साम्हूं पूरी दुनिया खे ख़बरदार कयां थो त तव्हां फल पाकिस्तान जे अंदरि कहिड़े बि क़िस्म जूं तब्दीलियूं आणियो, भली जमहूरियतूं आणियो, पर अॼु इहा ॻाल्हि सॼी दुनिया तस्लीम करे चुकी आहे त दहशतगर्दी जो चंबा पाकिस्तान आहे, नर्सरी पाकिस्तान आहे, जितां बुनियाद परस्त, जितां दहशतगर्द, जितां मज़हबी इंसाफ़ पसंद ट्रेनिंगूं वठी सॼी दुनिया जो अमन तबाह पिया कनि। ऐं अॼु सॼी दुनिया जो अमन दाव ते लॻल आहे। उन दुनिया खे आउं मैसेज थो ॾियां, मुंहिंजे रहबर शाह लतीफ़ साईं चयो आहे त साईं सदाई करी मथे थियंद दुकार, दोस्त तूं दिलदार आलम सभु आबाद करी। ही सिंध जेके उहो शाह फासिल आहे, जितां जा माण्हू मोहबत वारा, अमन पसंद, जंहिं मुल्क जी कॾहिं इहा तारीख़ न रही आहे त कंहिं उथी पाड़े फिरी जे मथां हलां कई हुजे। अमन मोहबत ऐं प्यार जी धरती आहे ऐं सॼे आलम जी खुशहाली जे लाइ, सिंध जे आज़ादी जे लाइ मुंहिंजे मुर्शिद दुआ घुरी आहे त सिंध ई अॼु पूरी दुनिया खे मज़हबी इंसाफ़ पसंदी दहशतगर्दी जो नज़रियाती तोड़ सिंध वटाए। उन करे आउं दुनिया जे समूरनि क़ौमुनि खे, मुल्कनि खे, यूएनए खे, अमेरिका हुजे, बरतानिया हुजे, सभिनी खे ॿुधाइण घुरां थो त तव्हां जेकॾहिं अमन जा हक़ीक़ी ख़्वाहिशमंद आहियो त पोइ चिटे ऐं वाज़े नमूने सां हिन दहशतगर्दी जे अॼु पाकिस्तान खे तव्हांखे ख़तम करे क़ौमुनि जे तारीख़ी वजूद ऐं वतननि ऐं मुल्कनि खे तव्हांखे तस्लीम करणो पवंदो। ऐं न त ॿी सूरत में कॾहिं बि दुनिया जे अंदरि अमन क़ाइमु न थी सघंदो। उन करे जीअं सिंध क़ौमी महाज सिंधी क़ौम जे मर्ज़ी ऐं ताक़त में यकीन रखंदे कंहिं ॻाल्हि चयो आहे त हिकिड़ो माण्हू लख थिए थो जेकॾहिं हू सच चवे थो, त हिते वेठल हज़ारे नौजवान हिकु हिकु लख आहियो तव्हां,
छो त तव्हां हक़ जा सच जा मुंहिंजे सचे रहबर जा पिण लॻो। उन्ही करे अवी 7 नवंबर 2009 में लखे माण्हू गॾु कया। का अख़बार लिखे पई त 2 लख आहिनि, का पिया चवनि 4 लख आहिनि, कंहिं जो 7 लख आहिनि, कंहिं जो 11 लख आहिनि। पहिरियों दफ़ो जीअं क़ौमी महाज जे प्लेटफॉर्म तां मुंहिंजे रहबर साईं जीएम सैयद जे फिक्री पोलग हिन सिंधु देश जी आज़ादी जा मतवाला कराची में लखनि जे तइदाद में वेल डिसिप्लिन तरीक़े सां जंहिं कुवत जो मुज़ाहिरो कयो उन सॼी दुनिया खे हैरान करे छॾियो। मां वॾे दाव सां चवां थो, हिते मुंहिंजा साथी ॿाहिरि में वेठल हूंदा, वॾे वाके चवां थो त 7 नवंबर खां पोइ अॼु ॾींहं ताईं वॾियूं वॾियूं पाण खे वफ़ाक़ी जमायतूं ऐं पंहिंजा शहरनि जा पाण खे मालिक बणाइण वारा बि तव्हांजे जलसे जेतिरा माण्हू कॾहिं बि गॾु न करे सघिया आहिनि। भली तव्हांजो इमरान खान हुजे, SQM हुजे, पीपुल्स पार्टी हुजे, ॿियूं जमायतूं हुजनि, पर अव्हां जो पूराओ न करे सघिया आहिनि छो त तव्हां सिंध आहियो। तव्हां में साईं जीएम सैयद जो रूह आहे। तव्हां साईं जीएम सैयद जो हक़ीक़ी औलाद आहियो जो उन जे ॾिनल नज़रिए, उन जे फिक्र, उन जे फ़लसफ़े ते हलंदे पंहिंजे जाननि जा नज़राना पेश पिया कयो। उन करे असां चऊं पिया जेतोणीक सिंध सां मोहबत करण जे दोह में असांजा केतिरा साथी शहीद कया विया आहिनि। अवां जे आवाज़ खे दबाइण जी कोशिश कई वई आहे। असांखे पार्टी चेयरमैन खे मारण जी कोशिशूं थियूं आहिनि। शहीद मुश्ताक काकली शहीद थी वियो, शहीद कयूं मंगी शहीद थी वियो। अॼु शहीदनि जूं लिस्टूं लॻी वयूं आहिनि। इहे मुंहिंजे हिन वतन अज़ीज़ जा, मुंहिंजे सिंधु देश जा शहीद आहिनि। ऐं अॼु बि रियासती दहशतगर्दी ऐं जबर असां ते जारी आहे। ही जेके ॻाल्हि वॾी कनि था उहे ॿधिजनि त असांजा कारकुन था। ऐं यकीन सां चवां थो जेतिरा कारकुन हिन 3-4-5 सालनि में जिस्कम जा कारकुन जेके खजी विया आहिनि, कॾहिं खैरपुर मां, कॾहिं नवाबशाह मां, कॾहिं लाड़काणे मां, कॾहिं गोश्ती मां, कॾहिं कराची मां, कॾहिं मदीन मां, कॾहिं किथां। अॼु बि हैदर शाह जो को पतो कोन्हे त किथे आहे, छो खयो अथऊं। हैदर शाह जीअं क़ौमी महाज मदीन ज़िले जो सदर आहे, पर एजेंटनि उन्हनि खे गुम करे छॾियो आहे। असांजो ॾोह, असांजो कसूर इहो आहे त असीं सिंध देश जी आज़ादी जी ॻाल्हि था कयूं, साईं जीएम सैयद जा पोइ लॻियूं। तव्हां उन्हनि रियासती सरहदनि, उन एजेंटनि जे दलालनि खे ॿुधाइण घुरां थो त जेकॾहिं सिंधु देश जी आज़ादी सां मोहबत करणु साईं जीएम सैयद जो फिक्री पोइ लॻण ॾोह आहे त अहिड़ा गुनाह असां 1000 न लख न त पर करोड़ दफ़ा कंदासीं। उन लाइ असांखे परवाह न आहे। तव्हां मुंहिंजे रहबर ते बि बग़ावतनि जा मुक़दमा दर्ज कया, पर हिकिड़े ॾींहुं बि मुंहिंजे रहबर खे अदालत में पेश न करे सघिया। जॾहिं अदालत में साईं खे वठी ॾींदा, जज दरवाज़ो ॾेई कोर्ट खे भॼी वेंदो हुयो। मुंहिंजे रहबर जो साम्हूं थियण जे लाइ तयारु न हो। असां बि सैयद जा सिपाही, भली असांजे मथां गदारी जा मुक़दमा तव्हां कल्ह बि कया आहिनि, अॼु बि कया आहिनि, कयो पिया, रोज़ कयो पिया, सभई कया अथव। असांखे उन जी परवाह न आहे। असां जेलनि जा सींगार रखण जे लाइ बि तयारु आहियूं, गोलियूं खाइण जे लाइ बि तयारु आहियूं, फांसियूं खाइण जे लाइ बि तयारु आहियूं, पर सिंधु देश असांजी मंज़िल आहे, असांजो मक़सद आहे, असांजे ईमान जो जुज़ो आहे। हर गैरतमंद कारकुन जंहिं साईं जीएम सैयद सां इश्क कयो आहे, उहो सिंधु देश जी हासिलात जे लाइ रत जे आख़िरी बुड़े ताईं विढ़ंदो। तव्हां असांखे तशद्दुद जी राह ते मजबूर था कयो।
पर असां अदम तशद्दुद जोत अवामी ताकत खां ई डिॼनि था। ही बमन बारूदनि खां नथा डिॼनि, ही अवांजा ही लख जे तइदाद में जेके इज्तिमा था थियनि इन्ही खां डिॼनि था। उन्ही करे जीअं सिंध क़ौमी महाद इहो फ़ैसिलो कयो आहे त हीअ 23 मार्च, हिन 23 मार्च ते लखनि जे तइदाद में सिंध जे राजधानी कराची जे अंदरि लखे सिंधी गॾु थी पूरी दुनिया खे ॿुधाईंदा, पूरी अक़वाम आलम खे ॿुधाईंदा त असां हज़ारे सालनि खां हिकु जुदा क़ौम आहियूं। सिंध हज़ारे सालनि खां जुदा मुल्क आहे, आज़ादी असांजो हक़ आहे। सिर्फ़ 1 पॉइंट ते, सिर्फ़ हिकिड़ी एजेंडा ते त न खपे न खपे न खपे, ऐं लखनि जे तइदाद में सिंध गॾु थी चवंदी त सिंध घुरे थी आज़ादी। उन आज़ादी जे काफ़िले में अव्हांखे सभिनी खे उथी साईं जीएम सैयद खे हाज़िर नाज़िर ॼाणे पंहिंजा हक़ मथे करे इहो वचन वरजाइणो पवंदो त हर माण्हू 23 मार्च ते लखनि जे तइदाद में कराची में गॾु थी हिन पाकिस्तान खे तोड़ण जो ऐलान कंदासीं ऐं आज़ाद हिंद देश जी घुर कंदासीं, पूरी दुनिया खां घुर कंदासीं त सिंध घुरे थी आज़ादी। ऐं आख़िर में आउं इहो ई चवंदुसि त केॾो बि चाहे दुश्मन मुंहिंजो ज़ाहे न सघंदो नक्शो सिंध जो, किरंदो रहंदो रत असांजो, चवंदो रहंदो जिए सिंध जिए सिंध जिए सिंध।